डोकरी में 2 ॾींहं अॻु वापारी जे क़त्ल थियण ख़िलाफ़ दुकानदारनि पारां 2 ॾींहं शटरबंद हड़ताल कई वई आहे। दुकानदारनि पारां वापारी अकरम चन्ना जे क़त्ल ऐं डोकरी में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ थाणे आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते दुकानदारनि जे अॻुवान मार्केट कमेटी जे चेयरमैन अब्दुल हमीद जैसर, हबीबुल्ला खोखर ऐं ॿियनि चयो त डोकरी में क़त्ल थींदड़ वापारी ऐं वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ शहरनि ऐं दुकानदारनि पारां हड़ताल करे धरणो हयो वियो आहे। इन मौक़े ते उन्हनि मुतालबो कयो त वापारी अकरम चन्ना जे कातिलनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे। न्यू सईदाबाद भरिसां रोड़ी केनाल ओवरटॉप थियण लॻो। पाणी ओवरटॉप थियण सबबि घारे लॻण जा इम्कान वधी विया। आपाशी अमलो अघोर निंड सुतल। इंतज़ामिया पारां हिन महिल ताईं को बि नोटिस नाहे वरितो वियो। बखर जमाली भरिसां रोड़ी केनाल में RD 117 खां 715 RD ताईं पहुची वियो। ओवरटॉप थियण सबबि पाणी किनारनि ते अची लॻो। ॿिए पासे न्यू सईदाबाद में पुलिस जूं मंशियात ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़ थी वयूं। कार्रवाई दौरान हिकु मंशियात फरोश गिरफ़्तार करण जी दावा DSP न्यू सईदाबाद सरफराज़ मंगी ऐं SHO न्यू सईदाबाद फहद आरबाणी पंहिंजे स्टाफ सां गॾिजी बखर जमाली मोरी वटि कार्रवाई कंदे मंशियात फरोश खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। मंशियात फरोश जी सुञाणप अब्दुल सत्तार उर्फ सत्तारू जमाली जे नाले सां थी, जॾहिं त संदसि साथी सदाम जमाली फरार थियण में कामयाब थी वियो। मंशियात फरोशनि ख़िलाफ़ न्यू सईदाबाद थाणे ते नारकोटिक्स एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। नवाबशाह में डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जूं सालानियूं चूंड थी गुज़री। डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जे 620 रजिस्टर्ड वोटरनि मां 560 वोट कास्ट थिया। चूंड में प्रोग्रेसिव लायर्स पैनल जे अली रज़ा चन्ना सदर जे उहिदे लाइ 465 वोट खणी कामयाब। जनरल सेक्रेटरी जे उहिदे लाइ साईं बख्श ज़रदारी 297 वोट खणी कामयाब थियो। ज्वाइंट सेक्रेटरी लाइ जमील अहमद पंवर 304 वोट हासिल कया। लाइब्रेरी सेक्रेटरी लाइ तनवीर ख़ासकेली 408 वोट खणी कामयाब थियो। वकीलनि पारां नए चूंडियल उहिदेदारनि जे हक़ में नारेबाज़ी बि कई वई।